Welcome to Time News Studios. We're watching 5 p.m. Bulletin. सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बाहि जे वाक़िअनि में 60 खां वधीक घर सड़ी विया। कंहिं बि इलाक़े में फायर ब्रिगेड गाॾी बाहि विसाइण लाइ न पहुती। दाद लकारी लॻल ख़ौफ़नाक बाहि सबबि 30 खां वधीक घर सड़ी विया। न्यू सैदाबाद जे ॻोठु ख़ैर मोहम्मद मरी में बाहि सबबि 20 खां वधीक घर सड़ी रख। मीरपुर ख़ास में बाहि जे वाक़िअनि में 11 खां वधीक घर सड़ी विया। टंडुजाम भरिसां बैटरी जी तार मां लॻल बाहि 7 घर साड़े छॾिया। भिटशा जे ॻोठु मोहम्मद बुरड़ो में बाहि सबबि 6 घर अलतल सूधो सड़ी रख। 4 मेहूं सड़ी मरी वियूं। खानपुर महर लॻ 5 कखावां घर सड़ी विया। सॻियूं भरिसां ॻोठु कामल भट्टी में सोलर प्लेट्स मां लॻल बाहि सबबि 2 घर सड़ी विया। बाहि मुतासिर कुटुंब खुलियल आसमान हेठि बे यारो मददगार वेठल। MQM सिंध में नए गवर्नर लाइ 5 नाला तजवीज़ करे छॾिया। ज़रियनि जो चवणु आहे त मुतहिदा तरफ़ां 5 नाला वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ॾांहुं उमाणिया विया आहिनि। तजवीज़ में नसरीन जलील, आमिर ख़ान, आमिर चिश्ती, वसीम अख्तर ऐं किश्वर ज़हरा जा नाला शामिल। वज़ीर आज़म तरफ़ां को एतराज़ आयो त मुतहिदा तरफ़ां नालनि ते ॿीहर ग़ौर कयो वेंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट तौहीने मज़हब केस में ईंदड़ ॿुधणी ताईं फवाद चौधरी ख़िलाफ़ कार्रवाई खां रोके छॾियो। शहबाज गिल खे अमेरिका मां ॾेहे वापसी ते गिरफ़्तार न करण जो हुकुम। फवाद चौधरी जी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस अतर मिनला रिमार्क्स ॾींदे चयो त इस्तीफ़ा मंज़ूर थियण ताईं असेंबली मेंबर्स खे स्पीकर जी इजाज़त बिना गिरफ़्तार नथो करे सघिजे। हिते PTM ऐं बलोचिस्तान जे शागिर्दनि ते बि केस थींदा रहिया आहिनि। अदालत इख़्तियारी दायरे ताईं पुलिस खे हिदायतूं जारी करे थी। घरू सेक्रेटरी यकीनी बणाए त फवाद चौधरी खे न हिसायो वञे। अदालत धुरियुनि खे नोटिस जारी कंदे दरख़्वास्त ते ॿुधणी मुलतवी करे छॾी। फवाद चौधरी मुख़्तलिफ़ इलाक़नि में दाख़िल तौहीने मज़हब जे केसिस खे चैलेंज कयो हो। इमरान ख़ान जे किरदार खुशी लाइ हिकु वॾी मुहिम शुरू थियण वारी आहे। जाली वीडियोज़ ऐं ऑडियोज़ ज़रिए किरदार खुशी कई वेंदी। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त नवाज़ लीग सियासी मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ तौहीने मज़हब जा केस इस्तेमालु करण जी कोशिशि कई। मुल्की तारीख़ में कंहिं बि हुकूमत अहिड़ी हरकत नाहे कई। पहिरीं बि हिकु औरत खे पैसा ॾेई किरदार खुशी ते ॿधल किताब लिखायो वियो। अहिड़ियुनि हरकतुनि सां मुल्क जी हक़ीक़ी आज़ादी वारी तहरीक न रुकिजी सघंदी। मुल्क में PTI जी क़यादत ख़िलाफ़ मस्जिद नबवी वाक़े जो केस दाख़िल थियण जो सिलसिलो जारी। उमरकोट में बौदर फार्म थाणे ते इमरान ख़ान, शेख रशीद, फवाद चौधरी, कासिम सूरी ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त ॻोठु शाही ख़ान रिंद वासी जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बि PTI जी क़यादत ख़िलाफ़ मस्जिद नबवी वाक़े जा केस दाख़िल। पाकिस्तान में इंसानी हक़नि जी कमीशन तरफ़ां PTI क़यादत ख़िलाफ़ दाख़िल केसिस वापसि वठण जो मुतालबो। जारी थियल हिकु बयान में कमीशन जो चवणु आहे त सियासी मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ तौहीने मज़हब जे इल्ज़ाम खे हथियार तौरु इस्तेमालु न करणु घुरिजे। गेरीलो भरिसां ॻोठु थ्रेचा अबड़ो में ईद खां हिकु ॾींहुं अॻु 4 नौजवान खंभिजी विया। खंभियलनि में नौजवान फरहान जतोई, फराज़ जलबानी, मोहम्मद छुटल अबड़ो ऐं जावेद जलबानी शामिल। वारसनि जो चवणु आहे त 2 विगो गाॾियुनि में सवार हथियारबंदनि राति देर सां हमिलो कयो ऐं चइनी नौजवाननि खे खंभे विया। हद जी पुलिस खे इतला ॾिनो पर नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ क़दम न खयां विया। IG सिंध ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह खे नोटिस वठी नौजवान जल्द बाज़ियाब कराइण जो मुतालबो। SSP लाड़काणो सरफराज़ नवाज़ तरफ़ां मामले ते मौक़िफ़ ॾियण खां इनकार। सिंध जे आबपाशी वज़ीर सूबे में पाणी जी संगीन खोट जो ज़िम्मेवार इरसा खे करार ॾेई छॾियो। जाम ख़ान शोरो चयो आहे त इरसा सिस्टम में पाणी जी खोट जो जवाबु ॼाणाए सिंध खे हिसे जो पाणी नथो ॾे। सूबो हिन वक़्तु 42 एकड़ो खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हिकु पासे हज़ारे एकड़नि ते बीठल फसलुनि खे नुक़सान जो ख़दशो आहे। ॿिए पासे शहरी इलाक़नि में बि पीअण जे पाणी जी खोट वधी वेंदी। 91 वारे मुआहिदे ते अमल न थियण सबबि पाणी जो संगीन बहिरान पैदा थी वियो आहे। सिंध खे हिसे जो पाणी ॾियण जो मुतालबो।
सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में ज़रई ऐं पीअण जे पाणी जी संगीन खोट बरक़रार। गुलाब लग़ारी में आबादगार ऐं शहरी पाणी जी खोट ख़िलाफ़ रस्तनि ते निकिरी आया। चंबड़ जी शाख़ुनि ऐं वाहुनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ थाणे अॻियां धरणो। पुचड़ी जे आबादगारनि खे हिसे जो पाणी फौरी ॾियण जो मुतालबो। दौलतपुर, मलकानी शरीफ़ ऐं ॿियनि इलाक़नि में पाणी जी खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरा। पाणी न मिलण सबबि फसल सुकी वञण ऐं ज़मीनूं बंजर थियण जूं दाहूं। बॉर्डर में बि पीअण जे पाणी जे खोट ख़िलाफ़ शहरियुनि तरफ़ां ख़ाली थांव हथनि में खणी मुज़ाहिरो। पाणी विकिरो कंदड़ अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई। ज़रई ऐं पीअण जो पाणी ॾियण जो मुतालबो। काज़ी अहमद भरिसां ख़ौफ़नाक हादसे में फ़ौत थियल 7 भातियुनि जा लाश वारसनि हवाले। कार खे बाहि लॻण सबबि सड़ी फ़ौत थियलनि में मोरो वासी अफ़ज़ल, ख़ातून सोलंकी, तहमीना, तानिया, बारड़ी, अनम, फलक ऐं महक शामिल। कार सवार बदनसीब कुटुंब टंडो आदम खां मोरो वञी रहियो हो त हादसो पेश आयो। इलाइक़े वासियुनि फौरी कार्रवाई कंदे ॿाहिरि कंट्रोल कयो, पर कार सवारनि मां कंहिंजी बि हयाती न बची सघी। वरी वज़ीर तरफ़ां हादसे ते अफ़सोस जो इज़हार ऐं मुतासिर कुटुंब जी सहायता जी हिदायत। मोरो जे ॻोठ खाई माची में हिकु ई वक़्तु 7 लाश पहुचण ते कोहराम बर्पा। ईद वेझो ईंदे ई आम वाहिपे जी शयुनि जा अघ चोट चढ़ी विया। हैदराबाद में कुकुड़ जो गोश्त 500 रुपया फ़ी किलो जे हिसाब सां विकिरो। बाकरो गोश्त 200 रुपया बाद 1200 रुपया फ़ी किलो थी वियो। वॾो गोश्त 650 रुपया फ़ी किलो विकिरो। हुकूमती इदारा खाजड़ो शयुनि जे अघनि ते कंट्रोल लाइ हरकत में न आया। मार्च जी भेट में अप्रैल दौरान महांगाई जी शरह में 1.6% वाध। शुमारियात खाते महांगाई जा माहवार अंग अखर जारी करे छॾिया। अप्रैल में महांगाई जी शरह 13.4% रिकॉर्ड। शहरनि जी भेट में बहराड़ी में महांगाई वधीक हुजण जो एतराफ़। खैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान जे उतरियनि इलाक़नि में ईद उल फितर अॼु मल्हाई पई वञे। ईदगाहनि ऐं मस्जिदनि में ईद नमाज़ बाद मुल्की सलामती लाइ ख़ुसूसी दुआऊं। केवी जे वॾे वज़ीर ऐं सूबाई काबीना गवर्नर हाउस में ईद नमाज़ पढ़ी। ॾखिण वज़ीरिस्तान में अॼु ईद मल्हाई पई वञे। बलोचिस्तान जे चमन, किला अब्दुल्ला, पशीन, किला सैफुल्ला, ज़ोब, मूसाखेल, कोहलू ऐं बारखान में ईद नमाज़ जा इज्तिमा थिया। मुल्क में रहंदड़ बोहरी बिरादरी बि अॼु ईद उल फितर मल्हाए रही आहे। सिंध सूदो बाक़ी पाकिस्तान में सुभाणे ईद उल फितर मल्हाई वेंदी। ट्रांसपोर्टर्स प्यारनि सां ईद मल्हाइण लाइ अबाणनि इलाइक़नि ॾांहुं वेंदड़ मुसाफ़िरनि खे ॿिन्ही हथनि सां फुरण लॻा। मुसाफ़िरनि जूं ट्रेन ते भाड़ा वधीक वठण जूं दाहूं। कराची, हैदराबाद, सखर ऐं लाड़काणो सूदो ॿियनि शहरनि में भाड़ा वधाईंदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ एक्शन न थियो। ईद में बाक़ी हिकु ॾींहुं हुजण सबबि रेलवे स्टेशन ते बि रश। पहिरीं मई खां लोड शेडिंग ख़त्म थियण वारियूं हुकूमती दावाऊं धूड़। ईद जे मोकलुनि बावजूदि सिंध जे शहरी तोड़े बहराड़ी वारनि इलाक़नि में बिजली जी बंदिश बरक़रार। कराची, हैदराबाद, लाड़काणो, दादू, सखर ऐं ॿियनि इलाक़नि में डिघी लोड शेडिंग जारी। बहराड़ी में 18 कलाकनि ताईं बिजली जी बंदिश शहरियुनि जो जीअण अज़ाब करे छॾियो। शहरियुनि तरफ़ां वफ़ाक़ी सरकार खां लोड शेडिंग जे ख़ात्मे वारो वाइदो पाड़ण जो मुतालबो। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में गांव माल पुरस्कार बीमारी में विकोड़जी वियो। मलीर, पिपरी, गुलशन हदीद ऐं सुपर हाईवे ते क़ाइम वाड़नि मां पुरस्कार बीमारी जा केस आहे। बीमारी में विकोड़ियल गांइ माल खाइण पीअण छॾे ॾिनो। मालवंदनि जा मथे ते हथ। लाइव स्टॉक खाते जी इख़्तियारियुनि दावा कई आहे त पुरस्कार बीमारी में मुब्तला गांइ माल जा जज़ा वरिता विया आहिनि। लेबोरेटरी में टेस्ट बाद बीमारी जो पतो पवंदो। गांइ माल में ताज़ो पकड़ियल लंपी बीमारी जूं अलामतूं नज़र नथियूं अचनि।
ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में मिटी जे तूफ़ान ऐं तेज़ हवाउनि सबबि मेवनि तोड़े भाॼियुनि खे नुक़सान, टंडो जाम ऐं भरपासे में तेज़ हवाउनि जे नतीजे में मेवनि जे बादशाह अंबनि खे नुक़सान, अंबड़ियूं किरण सबबि बाग़ाई गणतियुनि में वठिजी विया। वापारियुनि जो चवणु आहे त तेज़ हवाउनि में अंब किरण सबबि तमामु घणो माली नुक़सान थियो आहे। ज़रई माहिरनि जो चवणु आहे त तेज़ हवाउनि सबबि ॿियनि मेवनि ऐं भाॼियुनि खे बि नुक़सान थियो हूंदो। हुकूमती इदारनि खां सर्वे कराए नुक़सान जो अज़ालो करण जो मुतालिबो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स ख़बर वठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।